व अहल बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। गोठ बचल मेमण जे अंदर गोठ मोहम्मद पिंजल मेमण जे अंदर मोहतरम रिटायर्ड फौजी अली गोहर मेमण सोहणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जे खुशीअ में मीलाद मुस्तफ़ा सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जे निस्बत सां यारहीं शरीफ जे प्रोग्राम बिनी प्रोग्रामन के गॾे करे इन ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में उन्हनि पंहिंजे प्यारनि दोस्तनि खे दावत ॾिनी आहे जन पंहिंजे ज़िंदगीअ जा इंतहाई अज़ीम ॾींहं ॾिठा। हज़ारनि महफ़िल मां अॼु हीअ मुंहिंजे लाइ महफ़िल निराली आहे, छो त हिन महफ़िल जे अंदरि कमो बेश ॿुधायो वियो आहे त 50 या 60 गाज़ी जवान मौजूद आहिनि। तव्हां सां अंदाज़ो न आहे, बहराड़ीअ जा इंतहाई सादड़ा माण्हू आहियूं। अॼु तव्हां खे मदीने वारे मीर जे पाक ज़ुबान मां ॿुधाईंदुमि त हे जेके गाज़ी जवान अॼु हिक तंज़ीम जे सूरत में अॼु इन ॻोठ मोहम्मद पिंजल मेमण जे अंदरि मीलाद मुस्तफ़ा ऐं यारी शरीफ़ जे महफ़िल में शरीक थिया आहिनि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ऐं मुंहिंजे महबूब
जज़ाकुमुल्लाह। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन्हनि इंसानन के केतरी इज्जत बख्शी आहे जेके पंहिंजे लाइ न पर ॿियनि जे लाइ जीअण सिखंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला ॾाढी ख़ुशी आहे अॼु मूंखे ऐं दिलि चवे थी मां तव्हां सां खोले खोले ॻाल्हाईंदुमि जो अहिड़ी महफ़िल जंहिंमें एतिरा गाज़ी जवान वेठा हुजनि जन पंहिंजे हिन अखिड़नि सां समय पंहिंजा प्यारा दोस्त शहीद थींदे ॾिठा हुजनि, जन पंहिंजे हिन हथड़नि सां समय पंहिंजे शहीदनि खे खणी अल्लाह जे दरबार में मदीने जे ताजदार जी सुन्नत पूरी कंदे मिट्टीअ मां हवाले कयो हुजे, उन्हनि खे सलामियूं ॾिनियूं हुजनि। असांजो बि उन्हनि गाज़िन खे सलाम आहे। खुदा उन्हनि खे सलामत रखे ऐं तव्हां असांजे लाइ उन्हनि जी ज़िंदगी हिकु इंतहाई सबक़ आहे। तव्हां ॾिठो हूंदो जंहिं बि जॻह ते को रिटायर्ड फौजी हूंदो उहो पंहिंजो टाइम ईअं होटलनि ते ज़ाया न कंदो आहे, उहो पंहिंजो टाइम ईअं फुज़ूल कचहरियुनि में न विञाईंदो आहे। हर जगह ते रिटायर्ड फौजी जिते भी तव्हांखे नजर ईंदो वो तव्हांखे मेहनत मजूरी कंदे पंहिंजे हलाल जी रोज़ी कमाईंदे नजर ईंदो। जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे उम्मीद आहे त ईअं हूंदो। अगर का कमी कोताही आहे त अल्लाह ताला मुआफ़ फरमाए, छो त उन्हनि खे तरबियत ॾिनी वेंदी आहे, उन्हनि खे ॿुधायो वेंदो आहे त अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे त अल कासिब हबीबुल्लाह, मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अॼु मुंहिंजो मुकमिल वाइज़ मुख़्तलिफ़ हूंदो, इन करे जो तव्हां असांखे दुनिया ॿुधाईंदी आहे त फलाणे जगह ते वञो, पीर साहब वेठो आहे धाॻो थो पढ़े त हीअं थी वियो, फलाणी जगह ते पीर साहब वण जे हेठों वेठो आहे नलके मां पाणी थो ॾे त हीअं थी वियो। मां चवां ॿियो चवे टियों चवे, उन जी ॻाल्हि कूड़ी थी सघे थी पर ज़ुबाने मुस्तफ़ा मां जेको निकितो आहे उहो हक़ ऐं सच आहे। अॼु ॾींहं ताईं तव्हां ऐं असां औलिया अल्लाह के समझी कोन सघिया आहियूं, औलिया अल्लाह जे हकीकत के समझी न सघिया आहियूं। इहो ई सबब आहे जो असां यारियूं बि कयूं पिया, ॿारियूं बि कयूं पिया पर मक़सद असांखे हासिल नथो थिए। यारीअ वारे जो कुर्ब हासिल नथो थिए, ॿारहीं वारे जो प्यार हासिल नथो थिए। छो नथो थिए? इंशाअल्लाह ताला अॼु तव्हांखे खोले खोले ॿुधाईंदुमि। उन खां पहिरीं वरी जुमिलो दोहरायां त मेहनत ऐं मज़दूरी करे कमाइण वारे जे लाइ मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो आहे त ही अल्लाह जो दोस्त आहे। तगारी खणण वारा ऐं गॾह गाॾो हलाए पंहिंजे बचड़नि जो पेट पालण वारा ऐं रातियुनि जूं रातियूं पाणीअ ते जागी पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जी रोज़ी कमाइण वारा ऐं सॼी सॼी राति थ्रेशर ते बीही करे पंहिंजे बचनि जे लाइ हलाल जी रोज़ी कमाइण वारा। तुंहिंजो मिंट मिंट अल्लाह जे दरबार में इबादत जे हैसियत में क़बूल आहे। तू इहो न समझजा त मुंहिंजी घणी वाक़फ़ियत कान्हे, मूं ग़रीब खे त भिरिया सिटीअ में बि केर नथो सुञाणे। इहो न सोचजा त मूंखे को अमीर नथो सुञाणे, भले तोखे अमीर न सुञाणे तुंहिंजी इज्जत फर्श अर्श ते बि आहे। मुझे सुहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में दुनिया जा इलाइके जा कबीलन जा सरदार गॾिजी आया। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे चैनी तरफन खां हुजूर जा सहाबी वेठा हुया। केर वेठा हुया? चो सहाबी वेठा हुया। हाल गरीबी हुयो, कंहिंजा कपड़न के जतियूं लगियूं पयूं हुयो, के मेहनत मजूरी करे अचे मुझे महबूब जे दीदार जे लाइ वेठा हुया। कन जे अखिड़न में लुड़क लड़ी रहा हुया, कन जे जिस्म मां पघर पसीनो वही रहियो हुयो। जॾे इलाइके जा सरदार आया हुजूर जे भर में न आया,
परे परे कतार करे बीही रहा उन इलाइके जे सरदारन पंहिंजे एलचीअ खे मोकिलियो पंहिंजे कासिद खे मोकिलियो मुझे महबूब मदीने जे ताजदार ॾे असांजो न्यापो खणी वञी इमामुल अंबिया खे ॿुधा मां फलाणे कबीले जो सरदार हे फलाणे कबीले जो सरदार हे फलाणे कबीले जो सरदार तव्हां सां मिलण था चाहियूं मगर असांजे शान जे लाइक़ु नाहे इहे फाटल कपड़न वारा भी तव्हां सां गॾु वेठा हुजन पसीने ऐं पघर वारा भी तव्हां सां गॾु वेठा हुजन इहे गरीब मिस्कीन गॾु वेठा हुजन ऐं अल्लाह जा नबी पहिरियां इन्हनि खे परे कर अकेला ई अख्तियार कर त पोइ असां इलाइकनि जा सरदार तव्हां सां मिलण था चाहियूं हेॾा दुनिया जे सरदारनि जो कबीलनि जे अॻुवाणनि जो कासिद अची रहियो आ होॾो मुंहिंजे रब जो कासिद भी पंहिंजे महबूब मुस्तफा ॾे अची रहियो आ दुनिया जे कबीलन जे सरदारन जो कासिद प्यादल अची रहियो आ छो त इंसान जे सूरत में आ मुझे बेनियाज रब जो कासिद मलाइकन जो सरदार जिब्रील अमीना जेको अल्लाह जे हुक्म सां पल जे अंदर जिथे चाहींदो आ उते पुजी वेंदो आ अञा दुनिया जे सरदारन जो कासिद रस्ते में मुझे अल्लाह जो कासिद मुझे मुस्तफा जे दरबार में पहुंची वयो अल्लाह जे पाक कुरान करीम जो पैगाम खणी आयो ऐ मुझा मजदूर मेहनत करे पांजे बचड़न के रोजी कमाए खाराइण वारा भा अल्लाह जो पाक कुरान बुध त गरीबन जे हक में रब कीअं कुरान नाज़िल फरमायो ऐ मुझा मुसलमान दोस्त भा मुझे बेनियाज रब जो कासिद जिब्रील आयो अल्लाह जो पाक कुरान करीम खणी आयो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदा ऐ मुझा मिस्कीन मारूड़ो रात ॾींहं हलाल जी रोजी कमाइण वारो तव्हां ते खुदा जो केतिरो कुर्बा मदीने वारे मीर जो केतिरो कुर्बा गौर सां ॿुधो मुझे बेनियाज रब जो कासिद जिब्रील आयो ओ मुझा महबूब मुस्तफा होॾा दुनिया जे सरदारन जो कासिद अची रहियो आ हेॾा मां अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां दुनिया जे सरदारन जे कासिद जो न्यापो आ त मुझा महबूब हिन सहाबा के परे कर पर मुझे रब जो न्यापो आ मुझा मुस्तफा मां अल्लाह जे ज़ात खे मां अल्लाह जे ज़ात खे इहो सहाबा जो झुरमट वणी रहियो आ भले जो इन्हनि जा कपड़ा मेरड़ा हन भले जो इन्हनि जे जिस्म मां पघर वही रहियो आ भले जो इन्हनि जे कपड़न के चतियूं लगियूं पयूं हन पर मां अल्लाह ॾिसी रहियो हां इन्हनि जे दिल में सुबह ऐं शाम मां अल्लाह जे ज़िक्र जी तवार मौजूद हूंदी आ ऐ मुझा मुसलमान भा गौर कर मुझे सुने बेनियाज रब मुझे मदीने जे मीर के फरमायो हे सरदार अचन या न अचन मुझा मुस्तफा तुझे शान ते कोई फर्क पवण वारो नाहे मां अल्लाह इन्हनि जे अचण सां राज़ी न आहियां पर जेके हे सादिड़न कपड़न वारा गरीब हे मेहनत मजूरी करण वारा मिस्कीन तुझे चैनी तरफन खां वेठा हन जियां आसमान ते चंड तारन में ठहंदो आ मुझा मुस्तफा मां अल्लाह जे आॾो तूं मुस्तफा पंहिंजे सहाबन में ईअं ई सुहिणो मां रब खे लॻी रहियो आ
ऐ मुझा दोस्त अजीज, गरीबन जे हक में अल्लाह पाक कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई त मुझा महबूब मुस्तफा ये जेके सुबह था कर मजदूर मिस्कीन तू एतरो त खुश नसीबा जडे हरड़ो थो हलाई रुगी हरड़ो भी हलंदो रहे, रब जो जिक्र भी हलंदो रहे। ऐ मिस्कीन मजदूरी करण वारा मजदूरी बे हलंदी रहे, अल्लाह जो जिक्र भी हलंदो रहे। हारड़ी बनीअ ते पहुचंदो आ, जेडी मतलब पहिरी ओढ़ ॾींदो आ छा चवंदो आ? आसरे अल्लाह जे। जवाब दे छा चवंदो आ? आसरे अल्लाह जे। बिजड़ो छटींदो आ, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुझा अल्लाह से तुझे हवाले पानी जे हवाले बिज करे वींदो आ। अजीज़न मल मुझे करीम रब जो प्यार, मुझे करीम रब जो कुर्ब हर उन शख्स सां गॾु हूंदो आ जेको पंहिंजे बचड़न जे ला हलाल जी रोज़ी कमाए पंहिंजे बचड़न ताईं पहुचाईंदो आ। जिया तू जमीन में हलाल जी रोजी थो कमाई, खुदा करे कदे हिन नौजवान फौजन जी नौकरी अखिन सां वनी दिसी अची त तोखे खबर पवे कीअं हुकुम जा पाबंद हुंदा हन। सुबह जो सीओ साहब हुकुम करे छडियो ए 100 कुर्सियूं हिते लगाइणियूं हन। ॿ टे टे कलाक नौजवान मेहनत करे कुर्सियूं लगाईंदा हन, इंतजार कंदा हन त केडी मल तो सीओ साहब अचे। ऑफिसर साहब के अर्ज कयो साईं टेंट तैयार आ, वरी उते ही वेही आर्डर करे छॾे इनखे पटियो वञे। इनकार न कंदा हन, इए भी कोन चवंदा हन लगरायूं छाजे ला वयूं, खणायूं छाजे ला थियूं वञन, खणी तैयार करे वरी सलूट कंदा हन साईं असां पंहिंजो कम करे छॾियो। अजीज़ान मन हकीकत में ज़ाहिरी तौर ते इहा पंहिंजे ऑफिसर जे हुक्म खे ओबे करणो आ, मगर अल्लाह जे कुरान दे निहार मुझो बेनियाज रब मुझो सुनो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहो ही हुक्म दई रहियो आ त जैसा प्यार कबो आ उन ते एतराज न कबो आ, उन जे हर हुक्म खे लबैक चई सलाम कबो आ। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु हक चार यार नारे हैदरी मुझे सुने दम दस्तगीर मुझे सुने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा सहाबी निहारियो, मुझे हुजूर जे सहाबा जे जिंदगी दे निहारियो, खुद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यबह दे निहारियो। ऐ मुझा दोस्त अजीज नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात जे आडो हिकड़े शख्स मर्ज कयो मुझा आका हिते 5 मिनट बीहो मां ही कम करे मोटी अचा। मुझा आका उते बीठा रहा, हुन खां ख्याल लही वयो कलाकन खां बाद जीअं जो मोटियो ॾिसे त इमामुल अंबिया उन्ही जगह ते बीठो आ जंहिं जगह ते मां अर्ज़ड़ो करे वयो हुयुसे। हा मुझा दोस्त हलफ खणण सवलो आ, वजीरन मिनिस्टरन के केड़ी खबर त हलफ बरदारी छाखे चइबो आ। हलफ बरदारी जी जेकॾहिं अज़मत पुछणी आ त हिन गाज़ी फौजी जवानन खां पुछो त जंहिं शइ जो हलफ खणंदा हन त कॾहिं बि पोइते न ॾिसंदा हन, इहो कॾहिं बि न ॾिसंदा हन त जान बचे थी या वञे थी। फ़क़त हिकिड़ी शइ आॾो हूंदी आ त वतन अज़ीज़ जे मथां अगरि हीअ जान कुर्बान थी वञे त 100 जानियूं बि कुर्बान हन। ऐं मुझे मदीने जे मीर इन्हनि जवानन जे ला छा फरमायो, इन करे तो तवां खे दस्या त उन्हनि खे भी पंहिंजे इज्जत ऐं अज़मत वरी नहीं ताज़ी थी करे अंदर में जज्बो पैदा थे ऐं तवां सां के भी एहसास थे त ही उहे जवान हन जन रातिन जूं रातियूं वतन अजीज ला जागी पंहिंजे जान जी कुर्बानी ॾेई तैयार थी बीठा। मुझे मदीने जे साईं फरमायो हिकड़ो सॼो
सजो साल इबादत करे ऐं हिकड़ो हिकड़ी रात रुगी बे जे आराम जे ला चौकीदारी करे हुन जे हुन जे साल जे इबादत खां हुन जी हिकड़ी रात बियन ला जागणो अल्लाह वट वडी इज्जत वारी आ। इनमा तव्हां असांखे ख़बर अथव सबक कहिड़ो मिलियो? हे त गाज़ी जवान हिननि खे सलाम खुदा हिननि जी बकाया जिंदगी भी इएं हलाल जी कमाई ते गुजारण जी खुदा तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला इन जवाननि जे उन ई जज्बे खे सलामत रखे जेको इन्हनि खे जज्बो ते ॾेखारे वियो सेखारे वियो। बल्कि तव्हां असां जे लाइ भी इहो हिकिड़ो सबक आ त ऐ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जंहिंसां बि वाइदो कयो उन वाइदे जी कॾहिं बि खिलाफ वर्ज़ी न कजो। जेको वाइदो पूरो कंदो आहे मुंहिंजो खुदा बि उन ते राज़ी थींदो आहे, मदीने जो घोट भी राज़ी थींदो आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में हिकड़ो चोर आयो। केर आयो? हिकड़ो चोर आयो। उन चोर जी अर्ज कयो ऐ मुंहिंजा सोहणा अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजो धंधो चोरी करणा मुंहिंजो कम चोरी करणा जिंदगी रही आ। दिल चवे थी त तो पीरन जे पीर जो मुरीद थिया पर मुंहिंजी आदत ॾाढी किनी आ। इन आदत खां कॾहिं भी मुड़ंदुस कोन। ओ सुणा अब्दुल कादिर जीलानी मां तव्हां जो मुरीद थियण जे लाइ तैयार हां मगर मूंसां वाइदा कयो। वाइदा पूरा करण तव्हां जो कम आ। मुरीद अॼु थियण मां चोर जो कम आ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो मुझे महबूब सुभानी फरमायो ऐ चोरी करण वारा छा थो घुरण चाही घुर। उन चोर पहिरो सवाल कयो त मुंहिंजा साईं मुरीद इन शर्त ते थींदुस त तव्हां मूंखे चोरी करण खां को न रोकींदो मां चोरी कंदो रहंदुस। अदा ॻाल्हि ॿुधो पिया या न? सैयदना अब्दुल कादिर जीलानी मुर्की फरमायो बच्चा तोखे चोरी करण खां को न रोकींदासी भले वञी चोरी कजा बी ॻाल्हि कर। चवे थो मुंहिंजा साईं बी ॻाल्हि इहा अगर चोरी कंदे किथे पकड़जी पवां त ज़मानत मुंहिंजी खणी छॾाइण जो भी वाइदो तव्हां कयो। अल्लाह जे वलियन जे निगाह दे निहार अल्लामा इकबाल फरमायो न अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है। इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। अल्लाह जे कामिलन जो कमाल निहार उन्हनि जो रुगी नारन ते ज़ोर को न हुयो जुलूस कढी दुनिया खे ॾेखारण जे लाइ ज़ोर को न हुयो। उन्हनि जो ज़ोर इन ॻाल्हि ते हुयो हिकड़ी निगाह करे छॾींदा हुआ। जेके अल्लाह खां दूर हूंदा हुया उन्हनि खे अल्लाह जो दीवानो बनाए छॾींदा हुया। अजीज़ान मन सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो बच्चा तोसां वाइदो था कयूं अगर तू किथे बधजी पए तोखे छॾाइण जो ज़िम्मो भी असांजो आहे। टी ॻाल्हि कर। चवे थो साईं टी ॻाल्हि त मूंखे मुरीद कयो मुंहिंजा शर्त पूरा। सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो ठीक आ तुंहिंजा ॿई शर्त पूरा हिकड़ो शर्त असां जो भी कबूल कर त पो तोखे मुरीद कयो। चई सही मूंखे कोई एतराज कोन्हे। ऐ मुसलमान तवज्जह कर 11 वारे जो मुरीद सदाइण सवलो आ पर 11 वारे जो मुरीद थियण सवलो कोन्हे। सोने अब्दुल कादिर जीलानी घोट जूं ॻाल्हियूं ॿुध। मुझे सोने महबूबे सुबहानी फरमायो तोखे चोरी करण जी भी इजाजत आ। बधजी पे त ज़मानत भी मां अब्दुल कादिर जीलानी खणी छॾाईंदो मई इहा भी तोखे इजाजत आ। हाणे असां जो हिकड़ो शर्त कबूल कर। चवे तो जी मुंहिंजा साईं पाण फरमाइन था जिते भी ॾींहुं हुजे या रात हुजे तुझे कन जे मथां जॾहिं आवाज अचे त अल्लाहु अकबर अल्लाहु
अकबर। जॾहिं अज़ान जो आवाज़ जिते भी तुझे कन्न जे मथा पहुचे, उते जो उते वुज़ू करे, उते जो उते निमाज़ अदा कंदे हिकड़ो वाइदो तू कर त ब वाइदा असां तोसां करण ला तैयार हूं। चोर चयो साईं ॿियो छा खपे, ॿध बुज़ त छॾाईंदव बि सही, चोरी खां बि कोन था चलो, निमाज़ को ॾुखियो कम आहे साईं, मूंखे क़बूल आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो हलिया, हथड़ो हथड़े में ॾिनऊं, अल्लाह अल्लाह। अब्दुल कादिर जीलानी ओहो जवान आहे जंहिंजो हथड़ो वठंदो आहे त छॾींदो नाहे। याद रखी छॾ मुसलमान, तू छॾाइण जी पूरी पूरी कोशिश कंदो आ, पर जेको हथड़ो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे हथ में ईंदो आ, मुंहिंजा दोस्त अज़ीज उनखे कॾहिं बि पाण छॾींदो नाहे, पाण उनखे बैयत करे फरमायो वञ। चोर दिल में ख़्याल कयो, हाणे कंहिंजी ढगी छो चोरायां, कंहिंजी बकरी छो चोरायां, कंहिंजी मेह छो चोरायां, बगदाद जे गवर्नर जे खजाने खे खाट छो न हणा, हिकड़ी चोरी करे सजी जिंदगी वञी इज्जत जी गुजारिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज 5-8 ॾींहं रिंकी करण शुरू कई, यानी कहिड़ी जगह ते खाट रहणो आ, कहिड़ी जगह ते वञणो आ, दौलत कहिड़ी जगह ते रखियल आ, सजी तैयारी करे हाणे रात जो खाट हणण जे लाइ वयो आ। जीअं सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो ओहो नओं मुरीद थियल चोर उन गवर्नर जे मुंहिंजा दोस्त अज़ीज खजाने जे कमरे के खाट हणी करे जेतिरो सोन दौलत खणी सघियो मथे ते खणी करे सलामतीअ सां जॾहिं उन कमरे मां ॿाहिरि निकितो, अञा सहन में मौजूद हुयो, अञा ॿाहिरि कोन पहुतो हो, अञा विच सहन में पहुतो त आवाज अची वयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अज़ान जो आवाज जीअं जो कन ते आयो, अंदरे पलीत चयो, कंहिं चयो ॻाल्हाए, कंहिं चयो भला ॿियो लफ़्ज़ चवां, पंहिंजे दुश्मन चयो, कंहिं चयो ऐ मुसलमान तू असां दुश्मन ॻोल्हींदा हूं ओड़े पाड़े में, तुंहिंजो असांजो दुश्मन ओड़े पाड़े में कोन्हे, तुंहिंजो मुंहिंजो दुश्मन ॿियो कोन्हे, तुंहिंजो मुंहिंजो दुश्मन तुंहिंजे मुंहिंजे वजूद में मौजूद आ, तुंहिंजो मुंहिंजो दुश्मन तुंहिंजे मुंहिंजे खून सां गॾु गर्दश करे रहियो आ, तुंहिंजो मुंहिंजो उहो दुश्मन नाहे जेको भला तुंहिंजो दुश्मन नाहे, तुंहिंजो मुंहिंजो उहो दुश्मन आ जेको रब जो क़ुरान गवाही ॾे त ही तुंहिंजो दुश्मन आ। मुझे बेनियाज रब पांजे सोने कुरान करीम जे अंदर फरमायो, इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना। मुझे सुने करीम रब फरमायो आ त मां अल्लाह ऐलान थो कयां, ऐ इंसान तुंहिंजो दुश्मन सभ खां वधीक खुलियल दुश्मन शैतान आ। केर दुश्मन आ तुंहिंजो मुंहिंजो, ॻाल्हि केर दुश्मन आ, जे रब जे क़ुरान ते यकीन अथई त दुश्मन तुंहिंजो मुंहिंजो केर आ, शैतान दुश्मन काथे ॻोल्हींदासीं, कीअं ॻोल्हींदासीं, लतीफ़ सरकार जे दरबार में हलूं, ऐं मुंहिंजा सुहिणा असां किथे ॻोल्हियूं, लतीफ़ सरकार फरमाए थो शैतान खे ॻोल्हींदे तॾहिं बि तोखे पाण में मिलंदो, पर जे रहमान खे ॻोल्हींदे तॾहिं बि तोखे पाण में मिलंदो। वञी छो वणकार अल्लाह तू हित न गोली हो तखे, लिको कीन लतीफ चे बारो चो बेपार थी सती
बद सदरो पिरते पुन लसी पार तिहा पोइ निहार तो मी देरो दोस्त जो शैतान इए तोखे नजर कोन ईंदो लतीफ जे बैत सां गॾु रब जे क़ुरान जी आयत भी ॾींदो हला मुझे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू इन तत्तकुल्लाह यजअल लकुम फुरकाना वयुकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम वयगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। सोने लतीफ फरमायो हेडे होडे काडे तो गोली खुदा मस्जिद में कौन है खुदा मंदिर में कौन है खुदा मक्के में कौन है खुदा मदीने में कौन है खुदा तत्तो में अल्लाह तत्तो में तुझे वजूद में बेनियाज़ रब तो के उहा दिल ता फरमाया उन दिल में अगर पांजे रब के गोली दे त मुझो खुदा तो के तुझे वजूद में मिली वींदो जॾहिं अल्लाह जा बाना अल्लाह जे ज़ात के पांजे वजूद में बानो लभंदो आ त अल्लाह जो कुरान करीम ॿुधाए रहियो आ त मां अल्लाह जी ज़ात उन जे अंदर जे अखिन के इए खोले छॾींदो हां यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह उन जे अंदर में एड़ो फर्क वारो नूर पैदा करे छॾींदो हां जो हो दुश्मन के भी सुञाणंदो आ त सजण के भी सुञाणंदो आ जेसते पांजे पैदा कंदड़ के न सुञाणंदे मिठा तेसी तू पांजे दुश्मन ही सजण के किथों सुञाणंदे ऐ मुजा मुसलमान भा मौजू शायद घणो तवील थींदो थो वने तवील न करण घुर्जे मुखे छो त हर कंहिं वटि वक्त ॾाढो कीमती आ अजीब इत्तफाक जो मौजू थोड़ो तवील छिड़ी वयो आ अज़ीज़ाने मन तमा अर्ज पे कयो शैतान सब खां वडो दुश्मन उन दुश्मन शैतान उन चोर जे दिल में ख्याल विधो याद आ न गाल उन चोर जे दिल में ख्याल विधो हेतरो सोन न हथ कयो थई हेतरी दौलत हथ कई थई हाणे भजण वारी कर गवर्नर उथी पयो बधराईंदी मोचड़न सा पतरुली वींदे दस्तगीर जेडी मल पहुचे तेस्ते तुजू धडियूं कढी छडींदे फिलहाल भज पो वरी खणी चोरी न कजा जेडी मल सामान खणी पोइते भजण जे ला इरादो थो करे अंदर मां बियो आवाज आयो ओ बेवफा अंदर में अल्लाह सब के जे काजी रखियो थव कोर्ट मौजूद आ जज मौजूद हन वकील मौजूद हन ऐ इंसान है जेको तुजो वजूद आ इन में पूरी कायनात मौजूद आ इन वजूद में सब कुछ आ रुग इन वजूद के समझण जी कोशिश कर तू चवंदे किए जज हन किए कोर्टू हन किए वकील हन सुबह जो घरों निकरंदो हई अज ही कम करणो आ अगते वनी वरी अंदर में ख्याल आ अज इहो कम नथो कया मता ही थी पवे भला ही कम थो कया न न इहो नथो कया भला ही थो कया जवाब डेरा जे ही न ही कर ही न कर ही कर इहो त कोर्टन में थींदो आ गवाहियूं हलंदियूं ईंदा हन नेठ फैसलो कदो हई त ही न अज ही कम करे थो अचा तुझे जज फैसलो दई छडियो बुधा केड़न वकीलन गवाहियूं दिनियो यो सब कुछ तुझे अंदर में मौजूद आ इन अंदर के सुजाणन जी कोशिश कर जडे इन अंदर में झाती पाइंदे ए जडे पिरी तोखे मिलंदो त प्यार भी मिली विंदो जडे प्यार मिली विंदो त यार भी मिली विंदो इन अंदर में ओ बुलिया जे रब नु मिलन चाही त खोल अंदर दी कोठी उन चोर जे दिल में अंदरों आवाज आयो ओ बेवफा डिजी छा खऊं थो जडे सुणे अब्दुल कादिर जीलानी तो सा वायदो कयो आ बधजी पे त छडाइंदो मैं
तोखे गणती छाजी अब्दुल कादिर जीलानी वायदो कयो आ पक थी वई यकीन अची वयो दिल मां आवाज आयो ओहो सामान खणी हेठ तो रखे भर में पानी जो इंतजाम ॾिसी वुज़ू थो करे चो त वायदो थियल हो जिते अज़ान ॿुधंदे उते निमाज़ पढ़ंदे हेॾा अधड़े चोर निमाज़ शुरू कई होॾा गवर्नर पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो आ उनखे निंड में को उथारे रहियो आ उथी अॼु रब तुंहिंजा भाग खोलिया आहिनि अॼु फैज़ ॾियण वारो तुंहिंजे अंगण ते तोखे फैज़ ॾियण अची वियो आ। ऐ मुसलमान गौर कर जदे गवर्नर अखियूं खोलियूं हेडे होडे निहारण शुरू तो करे वरी सुमी तो पवे वरी आवाज पियो अचे उथी देर न कर अज तुझो वंड तुझे अंगण ते हली आयो आ बिस्तरे ता उथी करे बाहर जो निकरे दिसे सुभान अल्लाह मुझे बादशाही सहन जे अंदर को शख्स जे को अल्लाह जी नमाज पढ़ी रहो आ। मिलता है क्या नमाज में सजदे में जाकर देख ऐ मुझे यार याद रखी छड़ जा जहाज के उड़ामण जे ला परन जी मजबूरी होंदी आ पखी के उड़ामण जे ला परन जी मजबूरी होंदी आ नौकरी भली जे ला डिग्री जी जरूरत होंदी आ लेकिन मुसल्ले ते बीहण जे ला जदे न मुसल्ले ते बीहंदे त मुसल्ले के उड़ामण जे ला न परन जी जरूरत आ न डिग्री जी जरूरत बस रुगी दिल जे सच्चाई सां पेशानी मुसल्ले ते झुकाए अखड़न मारुगी लुड़क लाड़ी दो वञ मुसल्लो फर्श ते पियो हूंदो तू खे अल्लाह अर्शन जा दीदार कराए छॾे इन मुसल्ले सां प्यार करे दिस मुसलमान खुदा जो कसम जन इन मुसल्ले सां प्यार कयो आ दुनिया दिसंदी आ त फर्श ते हली रहिया हन यकीनन हुनन जो वजूद फर्श ते हुंदो आ पर उनन जी दिल अल्लाह अर्शन खां भी मथे पहुंचाए छडी वक्त जो बादशाह सख्त बीमार थी पयो जडे बीमारी अज जो बादशाह कोन होयो पाकिस्तान में इलाज कोन्हे त लंडन थो वञा लंडन में कोन्हे त अमेरिका थो वञा इहे उहे बादशाह सोचींदा जन जे नीह दिल जो नातो मुझे खुदा ऐं मुस्तफा सां लगल नाहे जन जो खुदा ऐं मुस्तफा सां नीह लगल हुंदो आ उनन के खबर आ त दवा शिफा मुल्कन में कान हुंदी आ शिफा त मिलंदी आ सुणे यार जे दर तो मिलंदी आ। उन वक्त जे बादशाह बीमारी जे सूरत में इलाज सुन्नता हकीमन जो इलाज कयो कह जे इलाज असर को न कयो जदे इलाजन असर छदे दिनो ओ बादशाह नेक बादशाह होयो यकीन थी वयस त मुझे बीमारी जो इलाज दवा में नाहे पर मुझे बीमारी जो इलाज रब कह जे दुआ में रखी छडियो आ। दुआ के मामूली न समझंदो कर मिठा या दुआ वडी ताकत वारी आ बादशाह जे दिल में इहो ख्याल त आयो पर हाने कंहिंजी दुआ कबूल थींदी बादशाह समझदार सोची दिल में फैसलो तो करे सुबह जो ऐलान तो करे पंहिंजे शहर वारन के ओ शहर वारो मुझे बीमारी जी दवा जंहिं वटि जेका भी दवा उहा खणी अचे दवा खाइण खां अॻु में जेका मुराद घुरंदो उनखे ॾिनी वेंदी दवा असर करे या न करे उन खां वरी सवाल कोन कयो वेंदो जॾहिं बादशाह जे तरफ़ां इहो ऐलान थियो हकीमत अॻे ई ज़ोर लाए वेठा जेके मिस्कीन ग़रीब मारूअड़ा हुया उन्हनि सोचो असां वटि हिकमत नागे तबीबी नागे सब को मिटड़ी खयो वञे को वणन जा पन घोटियो वञे बादशाह सभिनी के मुराद ॾींदो वञे उन शहर जे अंदर हिकड़ी अल्लाह जी नेक सालिह बेवह बानी रहंदी हुई केर ॻाल्हायो केर रहंदी हुई
बेवह औरत रहंदी हुई जंहिंखे अल्लाह हिकिड़ो पुटड़ो ॾिनो हुयो। उन पुटड़े जॾहिं ॿुधो त बादशाह ऐलान करे छॾियो आहे, अचे चवे थो ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजा बचड़ा सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़ारियो अथऊं। अम्मा बादशाह ऐलान करे छॾियो आहे त जेको बि दवा मनाद खे मिलंदी, दवा असर करे या न करे, ओ मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे इजाज़त ॾे। पर दोस्त बि हथ जूं ठाहे खणी विया आहिनि, मां बि हथ जी ठाहे खणी वञा। अमड़ पंहिंजे बचड़े खे सीने सां थी लाए, सीने सां लाए बचड़े खे प्यार करे चवे थी ओ मुंहिंजा बचड़ा हेतिरी ज़िंदगी गुज़री आ, कॾहिं हराम जो लुकमो कोन खाधो आ, कॾहिं तो बचड़े खे भी कोन खारायो आ, सॼी ज़िंदगी पोरियो करे ज़िंदगी हलाल जी रोज़ीअ ते गुज़ारी आ। मुंहिंजा बचड़ा न मां हकीम न तू हकीम, जॾहिं नुस्खो ई कोन्हे, इहा रोज़ी हराम जी आ। बचड़ा इए कान कंदसि। बचड़ो दोस्तन जे करे जिद करे वेही रहियो। जेॾी महिल अमड़ ॾिठो त बचड़ो मुड़न जी ॻाल्हि नथो करे, बचड़े खे चवे थी बचड़ा चङो हिकड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, अॼोकी रात मूंखे छॾ, सुभाणे दवा मां ॾींदीसि खणी तूं वञ जा, मुंहिंजो रब ॾिसजां त बादशाह खे कीअं थो बीमारीअ खां शिफ़ा ॾेई छॾे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीन खे समझण जी कोशिश कर। दीन रुगी नारन जो नालो नाहे, दीन रुगी फिरके वारियत जो नालो नाहे, दीन प्यार ऐं मोहब्बत जो नालो आहे। दीन इस्लाम सलामतीअ जो नालो आहे। ऐं दीन टिड़ियल जेके मणिया आहिनि उन्हनि खे गॾु करण जो नालो आहे, गॾु थियलनि खे टेड़ण जो नालो नाहे, यादि रखी छॾिजो। अज़ीज़ाने मन नंढड़े बचड़े अम्मा जी ॻाल्हि क़बूल कई। रात थी, जीअं रात थी, बचड़े सोचो त ॾिसां अम्मा छा थी करे। बचड़े खे निंड अची वई। अम्मा ॾिठो त बचड़ो निंड में आ, उथंदी आ, वुज़ू कंदी आ, मुसल्लो खणी विछाए पंहिंजे रब जे दरबार में बीहंदी आ। मांदी थी न मारोई तुझो अल्लाह जो आगे, सवन वरन जा दुखड़ा एक लहज़े मंझला है, ओही मालिक आहे जेको माग पहुचाई दुई मारुई। वुज़ू करे मुसल्ले ते बीठिया, बरकातों नफल पढ़ी अल्लाह जे दरबार में दुआ थी घुरे। ओ मुझा करीम रब, ओ मुझा सुना मिठड़ा रब, तू जानी तो त कदें भी हराम जो गभो को न खाधो आ, कदें भी बचड़े के हराम को न खारायो आ। ओ मुझा करीम रब, तो अल्लाह जी आडो देर नाहे, मां हकीम नाहिया, हिकमत नथी जाना। ओ मुझा करीम रब, जै महबूब के शाफिए महशर बनायो थई, उन महबूब जो वास्तो थई मौला, मु गुनहगार जे मथा करम कर, मुखे इजाजत मिले त मां का दवाई ठाहे बादशाह दे मोकिलिया। मुझा मौला उनके शिफा दे त मिलदड़ रोजी मुझे ला, मुझे बच्चे जे ला हलाल जी थी वने। अमड़ रोई रही आ, मुसल्ले ते दाहूं करे पांजे करीम रब के सजड़ा करे रही आ। ये कीअं थो थी सके त मुझो अल्लाह पांजे बाने जा सजड़ा कबूल न करे। मुझो बेनियाज रब त उहो आ, जे कदे बुतन जो पूजारी सजी रात या सनम सनम करे, सजड़ा करे,
भुल में या समद निकरी वने मुझो रब चवे जी चवे मुझा बाना जी चवे मुझा बाना जी चवे मुझा बाना जेको भुल में सदण वारे के जी जी चवंदो आ बुधा जेको रोई सदड़ा करे मुझो रब कबूल कंदो या को न कंदो आ। अजीजा ने मन रुगी दिल जी तवक्कल ऐं नियत के खुलूस वारो रख। अमड़ रोंदे रोंदे अख लगी वई मदीने जे मीर दीदार करायो। मुझे मदीने जे मीर दीदार करायो ऐ अल्लाह जी बानी तुझा इहे लुड़क मुझे करीम रब कबूल करे छड़िया। भले मिटड़ी पन्ने में वेड़े बचड़े खे दे ओ बादशाह ताईं खणी वने ओहा मिटड़ी पहुंचाइण तुझे बचड़े जो कमा उन बादशाह के हमेशा मर्जन का शिफा ॾियण मुझे सुणे करीम रब जो कम्मा। अमड़े रोई रोई सुम्ही पई जिया महबूबन ख्वाब में दीदार करायो। अमड़ जी अख खुली वई देर नथी करे मुसल्लो मथे करे ओहा मिटड़ी खणी मुसल्ले जे हेठों पन्न में वेड़े थी वेड़े करे जिया कखो हकीम ठाही दहन ए ठाहे मुसल्लो वेड़े वरी बिस्तरे ते थी सुम्हे। फजर जो नमाज ते पाण भी उथिया पांजे बचड़े खे भी उथारियो। लतीफ एडो दाह कई एड़न अमड़न जेला भली जायूं मायरू सदियूं सालिहन महशर जे मैदान में तनी दाज मिलन बाकी बियन बेचार त ओ जागाई अजाया कया जी जल अमड़ ओहा भलिया अमड़ियूं त मिड़ई भलियूं पर ओहा अमड़ भागवारिया जेका खुद भी फजर जे नमाज ते पाबंदी सां उथंदिया पांजे बचड़न के भी पाबंदी सां अल्लाह जे फर्ज जे ला उथारींदिया। अमड़ पांजे बचड़े के उथारियो बचड़ो थी पांजे अम्मा सां गॾु अल्लाह जे दरबार में सर्ब सुजूद थियो नमाज पढ़ी बस थी ओ मुझी अम्मा जी मुझा बचड़ा दवा जो वायदो हुयो हा बचड़ा दवा ठाहिया दवा तैयार लगी पईया अम्मा मुखे दे मां ओहा मिट्टी जेका पन्ने में वेड़े कख बनाईया ओहा अमड़ दिनिया अमड़ खां दवा वठी ओहो मासूम बचड़ो तो चवे ओ मुझी जी जल अम्मा बादशाह पुछंदो हिन दवा जी कीमत केतरिया छा चवा बादशाह के अमड़ पांजे बच्चे जी तरबियत करे रहिया ओ मुझा बचड़ा बादशाह के चजा बादशाह बिन सभिनी जे दवाउन जा पैसा बिना खाइण जे दिना थई मगर असा हराम खाइण वारा नाहियूं पहरी दवा इस्तेमाल कर मुझो रब तो के शिफा दे पो जेकी दिल चवई ओहो दई छड़ जा। अल्लाह जे मथा तवक्कल करण वारा कदे करीम रब जे जात जे मथा तवक्कल करे मदीने वारे मीर जे दामन में हथ विजी दुआ घुरी दिस त मुझो रब कियो थो दुआऊं कबूल करे। अजीजा ने मन बादशाह जे दरबार में असुर सा मानू अची वया उन गरीब भी कतार में मासूम पांजो नंबरो लगायो हलंदा वया सबके इनाम वठंदा वया जेडी मल ओहो मासूम बचड़ो आयो बादशाह निहारियो मानू त सभई हुया उन बचड़े जे अखिन मा नूर जो लाटो पयो निकरन बादशाह मुर्की उन बचड़े सा प्यार जे अंदाज में गालाए चवे तो ऐ मासूम बचड़ा छा तू भी दवा खणी आयो आ हा मुझा बादशाह मुझी जी जल अमड़ मुखे दवा ठाहे दिनिया बादशाह हथ में खणी करे उन मासूम बचड़े के चयो
भला तुझे अंबड़ हिन जी कीमत केतिरी ॿुधाई आ। उन मासूम बचड़े चयो बादशाह मुझी अंबड़ जी जल हुक्म मुखे कयो आ त बादशाह के चइजा त सभिनी जी दवा बिना खाइण जे मुआविज़ो ॾींदो पियो वञी। असां हराम कॾहिं भी कोन खाधो आ। अल्लाह अॻिते भी पनाह में रखंदो। पहिरीं हीअ दवा इस्तेमाल कर। अगर तुझो दर्द खत्म थी वञे बाद में जेको तुझी दिल चवे पंहिंजे दिल सां ॾेई छॾिजां। बादशाह जी जो दवा खोली ॾिठई आहे त मिट्टी। उन नंढड़े ॾे निहारे वरी उन मिट्टीअ ॾे निहारी अल्लाह जे क़ुर्ब ॾे निहार। मुझे बेनियाज़ रब उन मिट्टीअ के ज़ुबाने हाल ता फरमायो। उहा ज़ुबाने हाल सां बादशाह सां ॻाल्हाए ऐ बादशाह ऐ बादशाह मुझे हैयत दे न निहार याने इहो न ॾिस त मां मिट्टी हां। तोखे कहिड़ी ख़बर त मुझे पोयां लुड़कन वारियूं कहिड़ियूं दुआऊं